या अली मदद हूँ त अलम पाक हुज़ूर पाक जी तरफ़ां ॾिनल हो मौलाए काइनात अली अलैहिस्सलाम खे। ऐं मौलाए काइनात अली अलैहिस्सलाम खां अलम पाक मिलियो गाज़ी अब्बास अलमदार खे। अलम जी हिकिड़ी वॾी तारीख़ आहे, तंहिं हूंदे मूं हिकिड़ो मुख़्तसर नंढी तारीख़ जमा करे तव्हांखे ॿुधायां पियो। सभिनी खां पहिरीं अलम 1800 सदी ईस्वीअ में पके किले हैदराबाद ते लॻो। उन खां पोइ कलंदर साईं जी दरगाह ते ही उहे अलम हुआ जेके राजा रंजीत सिंह जे तरफ़ां सिंध में मोकिलिया विया हुआ। ऐं उन मां 4 या 5 अलम पाक हुया जेके सिंध में मोकिलिया विया। हिकिड़ो पके किले हैदराबाद ते, कलंदर साईं जी मज़ार ते, खोड़ा शहर में, गंबट रानीपुर में हिकिड़ो उहो लॻो। हिकिड़ो साईं कंबर अली शाह कासमाबाद शीदी ॻोठ टंडो गफ़ूर शाह जहानीअ में लॻल आहे। 4 त हींअर सही सलामत आहिनि, 5 जी ख़बर कान्हे का, त नसरपुर में शायदि चवनि था हुयो, त उहो ख़तमु थी वियो या ख़ुदा ॼाणे वक़्त जे हिसाब सां। ही उहे अलम आहिनि जेके 1 पीस आहिनि, हिकिड़े पीस में 100 फुटनि खां मथे ही अलम आहिनि। ऐं कुझु अलम जेके आहिनि से वक़्त जे हिसाब सां कटिजंदा, नंढा थींदा विया, ऐं बाक़ी कुझु ही सही सलामत आहिनि। मूं हिकिड़ी मुख़्तसर नंढी तारीख़ जमा करे तव्हां दोस्तनि खे अलम पाक जी ॿुधाई आहे। अलम गाज़ी अब्बास जी निशानी आहे। हर जंग में जेको आहे सो मौलाए काइनात अली अलैहिस्सलाम पाण बि खयो आहे। करबला में मौला गाज़ी अब्बास वटि अलम पाक हुयो। अलम जी हिकिड़ी तारीख़ हूअं बि हिकिड़ी वॾी आहे, पर सिंध में सभिनी खां पहिरीं नसब थींदड़ अलम इहे आहिनि जेके आउं अव्हांखे ॾेखारियां पियो। महिरबानी लख लाइ। उमेद त मुंहिंजी नंढी कोशिशि क़बूल पवंदी। या अली मदद। ही अलम कासमाबाद शीदी ॻोठ में नस्बा टंडो गफ़ूर शाह जहानीअ में जेको हिकिड़े पीस में आहे। ऐं ही 200-250 साल पहिरीं जेको आहे सो काठी राजा रंजीत सिंह जे तरफ़ां हिते मोकिलियूं वयूं। 4 काठियूं मोकिलियूं वयूं जंहिंमां ही अलम पाक ठाहे तयारु करे नस्ब कया विया। हीउ उन ज़माने जो ही हिते लॻल आहे। साईं कामरान शाह आहे पाण।
या अली सरकार ॿुधायो ये केतिरा साल पुराणो ऐं किथां आयो? ही पंहिंजो दरिया जे रस्ते तक़रीबन कोई 1 सदी खां मथे हिनखे 200 साल 250 साल हाँ 200 साल 250 साल थी चुका आहिनि। साईं ॾाढा फज़ुल हुसैन साईं जेके परॾाॾा असांजा दरिया जे रस्ते सेवण वारी काठी, हीअ काठी ही नसरपुर ते रानीपुर वारी, हाँ रानीपुर वारी, ये काठी दरिया जे रस्ते हुई। तिजारत सॼी दरिया जे रस्ते थींदी हुई ऐं ॿेड़नि जे ज़रिए थींदी, रोड रस्ता कोन हुआ। पोइ पाणी जे ज़रिए पाणी जा बैरी जहाज़ हिननि खे खणी आया, पोइ हिननि खे तेल में रखियो वियो काफ़ी अरसे ताईं ऐं काफ़ी अरसे ताईं हिननि खे मुख़्तलिफ़ शयुनि में। पोइ वरी अलम पाक जी काठी खे बिल्कुलु सिधो करे कुझु साल खनि हिन ते थियो, उन खां पोइ हिनखे नसब कयो वियो ऐं अॼु मौला जे करम सां नसब आहे। ऐं मौला साईं फज़ुल हुसैन शाह जिन, साईं ॾाढा फज़ुल हुसैन शाह जी, हाँ वालिद साईं नबी बख़्श शाह जा वालिद बाबा कमर अली शाह जा ॾाढा साईं बिस्मिल्लाह कुर्ब लख लाख महिरबानी साईं। ही वो अलम पाक है जेको 6 मुहर्रम हराम ते तव्हां ॿुधो हूंदो, सोशल मीडिया ते काफ़ी जेको आहे त वायरल बि आहे। उन सां गॾोगॾु जेको आहे त खोड़ा शहर जो क़दीमी जेको खुंबे वारी आज़ादारी सां जेको आहे त ही नाले सां मनसूब आहे। आज़ादारी खोड़ा शहर उहो अलम पाक आहे जेको या अली जी सदाउनि ते बुलंद थींदो आहे ऐं जंहिंखे ॾिसण लाइ जेको आहे त सिंध जी अंदरूनी शहरनि मां जेको आहे त काफ़ी कुंड कुर्छ खां जेके मोमिनीन आहिनि उहे शरीक थींदा आहिनि। तव्हां ॾिसो त ही वो मकान आहे, इमाम बरगाह आहे, ही वो अलम पाक आहे जेको या अली जी सदाउनि ते बुलंद थींदो आहे। हीउ जेको क़दीमी अलम पाक आहे ही 6 मुहर्रम हराम ते नसब कयो वेंदो आहे ऐं हीउ मशहूरु आहे मौजज़े वारो अलम पाक, या अली जी सदाउनि ते बुलंद थींदो आहे। छा तारीख़ आहे हिन अलम पाक जी? हिन ही जेके पुलियूं आहिनि या ही असांजा दरिया जेके हूंदा त कॾहिं हिन पार हूंदा कॾहिं हुन पार, काई दरियानि खे न बंदि हूंदो न दरिया खे काई पुल हूंदी। ही हिंदुस्तान मां साग जी काठी आहे जेका असांजी ही 9हीं पीढ़ी आहे साईं शतन शाह, उन्हनि ही अलम पाक नसब कयो हो। 2 काठियूं आयूं हुयूं, हिकिड़ी लाल सरकार ते आहे जेका सोने दरवाज़े खां ॿियो जेको दर आहे उन ते लॻल आहे। हिकिड़ी जेका आहे काठी उहा हिते खोड़ा शहर सैयद मरहूम फ़कीर अली शाह जे इमाम बारगाह में ही अलम पाक नसब थियल आहे। ही अलम पाक पहिरीं मुहर्रम ते असां लाहींदा आहियूं, 6 मुहर्रम ते नसब थींदो आहे। जीअं त कासिद जो खुंबो ऐं पूरी सिंध खां मोमिन अक़ीदेमंद अची आज़ादारी बि कंदा आहिनि ऐं ही अलम पाक जो जेको मौजूदो आहे जेको तव्हां चयो त अली जे नारनि सां, जीअं असांजे जेको आहे सो लाउतला मकान में अली जे नारनि सां माना पाणी मथे जेको आहे सो पहाड़ मां निकिरंदो आहे, इन अली जे नारनि सां जेको आहे सो ही अलम पाक 6 मुहर्रम ते असां नसब। ही अलम पाक खोखर पाड़ो गाड़ी खातो हैदराबाद में लॻल आहे। शाह बुखारी जो अलम, पासे में बुखारी साईं जी दरगाह बि नज़र अची रही आहे। हीउ बि क़दीम पुराणो अलम पाक लॻल आहे हिते। ही अलम पाक क़दीमी अलम पाक लजपत रोड हैदराबाद ते लॻल आहे। हिनजी ख़िदमत शेख बिरादर कंदा आहिनि। लजपत रोड हैदराबाद। ही अलम पाक खाई रोड के पासे में लॻल खाकी शाह दरगाह, खाकी शाह साईं दरगाह, खाकी शाह साईं। अलम पाक भी क़दीमी आहे, यूनुस कुरैशी के नाले सां लॻल आहे, खाई रोड 15 जे साम्हूं। हीउ बि हिकिड़ो शानदार अलम पाक आहे। ॿई अलम पाक तगड़नि जा आहिनि, तगड़नि जो पिड़ ॿियो साम्हूं लॻल आहे। तगड़नि जो पिड़ हीराबाद बोन केयर जी बैक साइड ते। हीउ बि क़दीम पुराणो अलम पाक आहे, साईं साबित अली शाह करबलाई जे नाले सां। मीरनि जा कुबा हैदराबाद। किले जे हेठां लॻल अलम जेके ही हदीअ तौर माण्हुनि खे ॾींदा आहिनि।
पके किले जे हेठि कुंड वटि। ही अलम पाक में दरगाह छुटन शाह में अंदर लगल आहे। ही भी क़दीमी अलम पाक है। ही पिड़ दरगाह छुटन शाह बुखारी जे ॿाहिरां लगल आहे। शाही बाज़ार हैदराबाद। ही भी पुराणो अलम आहे। मीर राजा साईं जो गाॾी खातो इबरत प्रेस हैदराबाद। ही भी क़दीम अलम पाक आहे। ही भी क़दीम अलम पाक आहे। गुल शाह बुखारी गाड़ी खातो हैदराबाद। रोशनी तमाम तेज़ है। साईं गुल शाह बुखारी गाड़ी खातो हैदराबाद। अलम पाक भी पुराणो आहे। नांगो शाह बुखारी लग कोहिनूर सिनेमा हैदराबाद। ही दरगाह आहे साईं जी। ऐं हिकिड़ो हेॾा ॿियो साम्हूं बि लॻल आहे। हिनखे हाणे शीदी संभालींदा आहिनि। ही आहे शीदियुनि जो क़दीमी पिड़ नाल बंदन जो पिड़। ही किले जे बिल्कुलु साम्हूं आहे नाल बंदन जो पिड़। ही हाणे हिन जो केरु ख़िदमत गुज़ार ईंदो आहे 3 नंबर तलाउ में के रहंदा आहिनि शीदी या के ॿिया, उहे रही ख़िदमत करे पोइ हलिया वेंदा आहिनि। नाल बंदन जो पिड़। ही पिड़ भी क़दीम आहे। अली घाट जो पिड़ जो किले जे साम्हूं नस्ब थियल आहे। हेॾा ही साईं अशरफ शाह जी दरगाह आहे। अलम पाक दरगाह साईं अशरफ शाह अली घाट जो पिड़ हिते लॻल आहे। पासे में दरगाह बि आहे अली घाट जी अशरफ शाह साईं जी। पक्के किले जे बिल्कुलु साम्हूं दरवाज़े। ही पिड़ शाही बाज़ार हैदराबाद में लॻल आहे। सैयद सावल शाह बुखारी। सैयद सावल शाह बुखारी शाही बाज़ार हैदराबाद। अलम पाक बि ॾाढो पुराणो लॻल आहे। हिते खाई रोड ते 5 तननि जो पिड़। हाणे हिनखे संभालण वारो हिकिड़ो ॿियो नओं माण्हू कुरेशियुनि जो पाड़ो आहे खाई रोड हैदराबाद। ही अलम पाक साईं गुलण शाह नाले सां लॻल आहे खाई रोड ते। साईं गुलण शाह। अलम पाक खाई रोड ते लॻल आहे दातर ॾिॾे जो। ही भी क़दीमी अलम पाक आहे। ही हाणे अज़ीज़ बेबण साहब संभाले पियो खाई रोड हैदराबाद। पिड़ साईं विलायत अली शाह। ही भी खाई रोड जे वेझो ई आहे। क़दीमी अलम पाक आहे। अलम पाक सैयद विलायत अली शाह। ही अलम पाक भी हैदराबाद सिटी में लॻल आहे खाई रोड जे ई पासे में सैयद खैर शाह जो पिड़। ही भी सभिनी खां क़दीम तरीन हैदराबाद जो पिड़ आहे। तव्हांजो नालो साईं? सैयद जानी शाह। अच्छा, केतिरो क़दीमी पिड़ आहे? ही मीरनि जे दौर में जेके अवाइली 4-5 पिड़ क़ाइमु थिया हुआ। फ़कीर पिड़ वारो जेको पिड़ यूनसाणियुनि जो फ़कीर यूनसाणी जो पिड़, खैरशाह जो पिड़, माई मिठी जो पिड़, कदम का मौला अली, ही उन दौर जो पिड़ आहे। ही माई छुट्टी जो पिड़ खाई रोड। ही तकरीबन ही भी 150-200 साल पुराणो आहे। मीरन जो दौर में माई छुट्टी हूंदी खैरपुर मां आई मीर साहब ने के उनखे झंडो हणी ॾिनो पिड़ माशाअल्लाह। ठाराई उन्हनि झंडा। ही भी वाडन जो अलम आहे। हू चंडी वाडन जो अलम हो। ही वाडन जो अलम आहे। ही सुमरा वाडा जी उन्हनि जो अलम आहे। हू विज्ञा वाडा हुआ हैदराबाद सिटी में वाडन जो पिड़। दरगाह सैयद जमाल शाह बुखारी। ही अलम पाक दरगाह जमाल शाह जो पिड़
मेरासी पाड़ो हैदराबाद। शेख ही अलम पाक दरगाह जमाल शाह बुखारी सिरे घाट हैदराबाद। ही भी शानदार अलम पाक लगल आहे। धर्मशाला रोड सिरे घाट। जमाल शाह जे पिड़ जो मेन रोड ते लगल आहे। जमाल शाह जो पिड़ सिरे घाट। नथू शाह जो अलम पाक। वाढन जो पाड़ो सिरे घाट। ये अलम पाक हैदराबाद में हेठाले पासे लगला भैंसपीड़ी में पीर मोहम्मद हाजाणो। माशाल्लाह तमाम शानदार अलम पाक है। ही भी तकरीबन 100 साल पुरानो आहे हैदराबाद जे अलमन में। आगा फतेह मोहम्मद पठान भैंसपीड़ी हेठालो इतने लगल आगा फतेह मोहम्मद पठान। ये आहे अलम पाक लखू विसर हेठालो भैंसपीड़ी। ठीक शानदार अलम पाक आहे। हेठालो भैंसपीड़ी मामा लखू विसर हेठालो भैंसपीड़ी में लगल हाजी सीधी जे नाले सां। ही भी ॿुधायो वञे पियो त क़दीमी अलम पाक आहे। याकत कॉलोनी हेठालो भैंसपीड़ी हैदराबाद सिटी। अलम पाक सैयद रज़ा अली शाह जे नाले सां लॻल आहे टंडो वली मोहम्मद में। अलम पाक अलू चांडी जे नाले सां लॻल आहे टंडो वली मोहम्मद में। अली बख्श चांडियो फ़कीर अली बख्श चांडियो। ही अलम पाक कहरी फ़कीरनि जे नाले सां लॻल आहे टंडो वली मोहम्मद। चुन जे भट्टे जी चाड़ी टंडो वली मोहम्मद हैदराबाद सिटी। शीदियुनि जो अलम पाक टंडो वली मोहम्मद। ये उहे शीदी आहिनि जेके दुरदुल कढंदा हुआ हैदराबाद में। साटिन जो पिड़ ही अलम पाक भी क़दीम अलम पाक आहे जेको टंडे वली मोहम्मद में लगल आहे। साटिन जो पिड़। ही बि अलम लाइट वेला इतफ़ाक़ ही बि अलम पाक लगल आहे हिते टंडो वली मोहम्मद में। रोशन कुरैशी जो पिड़ न पियो अचे। ही अलम पाक रोशन चांडियो जे नाले सां लगल आहे टंडो वली मोहम्मद में। लाइट वेली ही टंडो वली मोहम्मद में लगल आहे अलम सिकंदर बुलेदी साईं जो। ये भी तमाम शानदार अलम आहे। तकरीबन 100 साल की उम्र आहे हिन अलम जी। हिन अलम खे ही पाइप चाढ़े पोइ बंदि कयो वियो आहे। ही अलम पाक अता मोहम्मद बुरड़े साहब जो दादन शाह पाड़े में लगल आहे। ही भी हैदराबाद जो क़दीम ऐं पुराणो अलम पाक आहे। दादन शाह पाड़ो हैदराबाद। ये अलम पाक भी पुराणो आहे। दादन शाह पाड़े में लगल आहे जावेद कुरैशी साहब जे नाले सां। माशाल्लाह बुलंद बाला अलम पाक आहे। दादन शाह पाड़ो हैदराबाद सिटी। ये अलम पाक दरगाह साईं दादन शाह ते हिते पुराणो लॻल हो। ही हाणे अॻे साल नओं आयो आहे साईं वारनि। हू जेको आहे सो लोहिड़े जी काठी जो वॾो पुराणो अलम पाक हो जेको वक़्त जे हिसाब सां शहीद थी वियो। हिन पासे साईं पाण बीठा आहिनि ऐं हेॾा साईं दादन शाह वारनि जो मज़ार हूंदा आहिनि। ऐं आदि बख्श शाह जहानिया सरकार जो अलम पाक आहे दादन शाह पाड़ो। साईं दादन शाह जी मज़ार बि आहे साम्हूं। हीअ अलम पाक बशीर रिंद जे नाले सां लॻल आहे दादन शाह पाड़े में। हीअ बि क़दीम ऐं पुराणो अलम पाक आहे। असलम भट्ट जो लॻल अलम दादन शाह पाड़ो। दादन शाह जो अलम दादन शाह पाड़ो हैदराबाद।
महरम उमराणी जो लॻल अलम लजपत रोड हैदराबाद। लाजपत रोड हैदराबाद। दरगाह हाजी शाह सदर हैदराबाद में लॻल पुराणो क़दीमी अलम। लाइट जो बंदोबस्तु कोन्हे अलम पाक में, पर आहे ही बि क़दीम वॾो अलम। आहूती जो क़दीमी पिण ही रेडियो पाकिस्तान जे साम्हूं सियाल पाड़ो विया। साईं महर अली शाह जो अलम पाक रात सिनेमा के बैक साइड ते साईं जी दरगाह बि अंदर आहे साईं महर अली शाह जी। ही पिण साईं जी मज़ार बि आहे अंदर। ही अलम लजपत रोड हैदराबाद जे सैयदनि जे पाड़े में लॻल आहे साईं जुमन शाह जो अलम पाक। ही भी हैदराबाद जे क़दीमी अलम पाकनि में आहे। साईं जुमन शाह सानी वेठो आहे। साईं अली रज़ा। साईं इमाम अली शाह जो पिण लजपत रोड हैदराबाद। ही भी क़दीम पिण आहे। हेॾा साईं वारनि जा मज़ारनि अंदर। ही आहे स्टेशन रोड ते याकूब का साई जो पिण। ही तमामु क़दीमी पुराणो अलम पाक लॻल आहे हिते हैदराबाद में। स्टेशन रोड छोटी गिटी। याकूब का साई जो पिण। यह है हैदराबाद जे साटिन जो पिण। छोटी गिटी सां लॻो लॻा आहे। हिते बि दरगाह आहे मथे। दरगाह परवर शाह साईं जो पिण रेशम गली हैदराबाद। साम्हूं साईं परवर शाह जी दरगाह आहे। ही भी हैदराबाद जो क़दीमी पिण आहिनि हैदराबाद जा। ही अलम पाक भी पुराणो आहे साईं खुदू शाह जो अलम पाक नायन जो पिण फ़कीर जे पिण जे पासे में। ही हाणे सूमरो आहे हिकिड़ो भाउ उहो संभालींदो आहे। मथे अंधेरो आहे। हिते चवनि था हिन में अंदरि ॿ जिन जूं क़बरूं बि ठठे आहे सैयद हुआ। पोइ हितां जेको आहे सो लॾे हलिया विया। हाणे ही पाड़े वारा ॿ टे ॼणा गॾिजी ऐं हिकिड़ो सूमरो साहिबु आहे इहे संभालींदा आहिनि। साईं खुदू शाह जो अलम पाक नाहिन जो पिण। ही आहे फ़कीर जे पिण जे पासे में अलम लॻल नाहिन जो पिण हैदराबाद। जो पिण फ़कीर जे पिण में ही आहे गंजबख्श शाह जो पिण नाहिन जे पिण जे पासे में। जाफरी पाड़ो टंडो आगा में ही लॻल आलम पाक। ही भी हैदराबाद जो हिकिड़ो हिस्सो आहे। मिर्ज़ान जो अलम पाक
मिर्ज़ा एहसन करबलाई। दरगाह साईं मिसरी शाह जो अलम पाक। दरगाह साईं मिसरी शाह। साईं जुमन शाह जो पिण सराफा बाज़ार हैदराबाद। साईं जी बारगाह हिते ठहियल आहे। कुझु वॾड़नि जूं हिते जेके आहिनि से हवेलियूं हवेली वठनि ऐं ही मज़ारूं बि आहिनि कुझु साईं वारनि जूं। बुलंद तरीन अलम पाक आहे माशाअल्लाह। कदम गा मौला अली अलैहिस्सलाम जो। वो मुझो तक गुजरा अलम पाक साईं डिनल शाह। ही साईं डिनल शाह कोहिनूर सिनेमा जे साम्हूं वारी घिटी जेका आहे इन में अलम पाक आहे। हीअ अलम पाक हाणे साईं वारनि ठारायो आहे, 10-12 साल थिया आहिनि। शानदार ठहियो आहे, दिखी विकी ॾाढी प्यारी अथसि माशाअल्लाह। लाइटिंग बि तमामु ख़ूबसूरत कई अथसि। मदन मिठू मोर सभु ज़बरदस्त माशाअल्लाह। लाइट जी रोशनी में थोरो नज़र न पिया अचनि, बाक़ी तमामु बहितरीन अलम पाक ठहियल आहे। कोहिनूर सिनेमा हैदराबाद जे साम्हूं गली में।